मीडिया तरफ आहिनि मां लाड़काणे शहर जे सचिन नगर माइकल बीठो आहियां। दोस्तों पार्टी में जेके इलेक्शन थींदी हुयूं उन्हनि इलेक्शन जो ॾिसूं था त लाड़काणे में पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में को बि माण्हू बीहण जी माना उहो सख़्तु न कंदो हो। जेकॾहिं को बीहंदो त उनखे कांग्रेस खटियाणी में या कंहिं जलसे में 50 या 40 या 60 माण्हू बि न हूंदा, उहो वीचारो कुर्सियुनि खे ख़िताब करे हली वेंदो। पर पहिरियों भेरो आहे जो हे लाड़काणे में जेको बीपी मुखालिफ़ जेको लाड़काणो उम्मीदवार थियो, छो त चूंडियल MPs MNAs लाड़काणे खे निधन को छॾे ॾिनो। उहे लाड़काणे माण्हू साल न पहले 10 साल लाड़काणो तबाह बर्बाद थी वियो। उनजे करे ही लाड़काणो अवामी इतिहाद जुड़ियो, जेको लाड़काणो अवामी इतिहाद हिन वक़्तु जेको उनजा नुमाइंदा जो पंहिंजे मुक़ाबले में पीपल्स पार्टी मुक़ाबले में बीठा आहिनि। उनखां अलावा कॉम्परस्तनि जी सिंध यूनाइटेड पार्टी उहा हिननि जे मुक़ाबले में बीठी आहे। हिन वक़्तु जेका हीअ रैली आहे, अॼु ही मुख़्तलिफ़ हिन में मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी पार्टी जा माण्हू आहिनि। हिननि जो मक़सदु जेको नारो आहे उहो नारो आहे हिननि जो नारो आहे गो ज़रदारी गो, गो ज़रदारी गो। ज़रदारीअ खे सिंध चवनि था त तुंहिंजी सिंध में जाइ न आहे, तूं सिंध जो न आहे, तूं सिंधी माण्हू न आहे। सिंधी माण्हू आहिनि जेके सिंध लाइ जिदत कनि था ऐं हेॾी वॾी रैली निकिती आहे। इहा रैली मां सम्झां थो मुंहिंजी जॻह सां उन मुताबिक़ पीपी मुखालिफ़त में जेका पहिरीं एॾी वॾी रैली आहे उहा पर स्कूटर रैली जेके चवनि था। रैली पंहिंजे रस्ते सां अची रही आहे ऐं रैली में हज़ारे माण्हू शामिल आहिनि। हक़ीक़त इहा हिन में आहिनि त मिसाल आहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू, पर वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो बेज़ारी आहे। हिकिड़ी जेका पीपल्स पार्टी खां 10 साल हुकूमत जेका लाड़काणे माण्हू हालत कई, उहा हिकिड़ी बेज़ारी आहे, न सिर्फ़ु लाड़काणे सां पर पूरी सिंध सां। हाणे हिकु बेज़ारी आहे हिकिड़े क़िस्म जी माण्हुनि जी। रोड जा ॿई पासा स्कूटर गाॾियूं पब्लिक तमाम मजलिसे अमल का कौम से खिताब है, हमारे पास दीन हक निजाम अल किताब है, अज़ल से ता अबद यही निजाम लाजवाब है, तलाश जिसकी है हमें नहीं वो इनकलाब है। किताब जिंदाबाद, अल किताब जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद। ये कल भी जिंदाबाद था, ये अब भी जिंदाबाद है। हमारी मंजिले मुराद है, निज़ाम मुस्तफा हमारी मंजिले मुराद है। ला इलाहा के फैज़ से पाक सरज़मीं मिली, लहू के बहरे बेकरार दौलते यकीन मिली। असांजे काफ़िले में कामशा बुखारी खां दोस्त शरीफ शाहिन आमिर शेख साहब, काशिफ कोकर साहब, लाला आसिफ लखारी साहब ऐं असांजे सोशल मीडिया जो इंतहाई मुतहरिक साथी आहे भाउ जमील काफ साहब, उहो असांजे काफ़िले में शरीक आहे। मूं अर्ज़ु कयो त ही हिकु बेज़ारी आहे, माना पीपल्स पार्टी जेको 10 साल हशर कयो सिंध सां, उनजी हिकिड़ी बेज़ारी आहे। हीअ का मख़सूस माना कंहिं हिकिड़े फ़िक़े या मज़हब जी रैली न आहे। ही लाड़काणे वासियुनि जे तक़रीबन मिसाल पीपल्स पार्टी वर्कर्स हिन में आहे, हिन में STP आहे, शिया उलमा काउंसिल वारा आहिनि, देवबंदी दोस्त आहिनि, मुख़्तलिफ़ हर मकतब फ़िक्र जो माण्हू हिन में रैलीअ में आहे। ऐं उनजे करे ही रैली जेका ही लाड़काणे वासियुनि जी हिकिड़ी कावड़ ऐं बेज़ारी आहे, हिकिड़ी जेका बेज़ारी जेका लाड़काणे जे माण्हुनि जी जेका बेज़ारी आहे। अॻे माना हिकिड़ो माण्हू अॻे बीह न सघंदो हो। हाणे जेको आहे ही ॾिसो, हे माण्हू ई माण्हू पब्लिक आहे। गो ज़रदारी गो 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 गो।
रोड जे ॿई पासा रैली रही आहे। ये स्कूटर रैली आहे। मां चयो न ही पीपल्स पार्टीअ खां हे उहे माण्हू जेके पीपल्स पार्टीअ सां मोहबत कंदा, हे उहे माण्हू जेके भुटे खानदान जे करे पीपल्स पार्टी सां मोहबत कंदा, अॼु हो सम्झनि था ॼाणे चुका आहिनि त हे जेके 10 सालनि खां जेके टीपी ते कब्ज़ो कई वेठा आहिनि इहे चोर आहिनि ऐं चोरनि खे हिकिड़ो हे जवाबु आहे। हिन में हर मकतब फिकर जो माण्हू आहे। नारो सिर्फ़ इहो आहे, गो सरदारी गो, गो सरदारी गो। तमाम वॾी रैली आहे। इलेक्शन में मुंडी सांभर में तमाम ये वॾी रैली आहे, तमाम वॾी रैली आहे। रोड जा ॿई पासा पब्लिक हाणे ये हिकिड़ो माना बेज़ारी पीपल्स पार्टी खां बेज़ारी आहे त बाबा तव्हां 10 साल सिंध जो रतु पीतो, कोई भी असांजी अॻवानी कंदो, कोई भी असांजी अॻवानी कंदो, असां हुन हलंदा, असां ॾाढो मजबूर थी पिया आहियूं। काॾे वञूं माण्हू परेशान हुया, वरी को मुतबादिल नज़र न पियो अचे। अॼु मुतबादिल सभु मुतबादिल। हाणे हे ॾिसो था लाड़काणा उम्मीदवार इहे बि मुतबादिल आहिनि, क़ौम परस्त इहे बि मुतबादिल आहिनि। सिंधी माण्हुनि खे सम्झणु घुरिजे। हाणे वक़्तु पंहिंजो फ्री आयो आहे।